डॉक्टर नज़ीर खोखर रखे, डॉक्टर नज़ीर खोखर रखे। GSN क़ौमी वहाद आरिसर पारां जिम्स अस्पताल में सिंधी माण्हू सां नाइंसाफ़ियूं GSN क़ौमी वहाद आरिसर ज़िले खैरपुर के नायब सदर माहिर डॉक्टर नज़ीर खोखर के जो बरतरफ़ किया उन खिलाफ़ जो एहतिजाजी मुज़ाहिरो करे मेन गेट जिम्स के साम्हूं जो धरणो हयो आहे। अचो तो धरणे में शिरकत कंदड़ सां ॻाल्हि ॿोल कयूं था उन जो छा चवणु आहे। डॉक्टर नज़ीर खोखर जो मुझो घर वारो आहे, मां उनजी वनी आहियां कि उनके बिना जवाब जे भट्टी साहब डिस्चार्ज लेटर ॾेई ऐं बरतरफ़ कयो आहे। उनजी का बि वजह न आहे, सिर्फ़ु उनजो ॾोह इहो आहे त हू वार्ड में हक़ सच चवंदो आहे ऐं मज़लूमनि सां गॾु बीहंदो आहे ऐं ग़रीब माण्हुनि सां गॾु बीहंदो आहे। जॾहिं बि को ग़रीब पेशेंट ईंदो आहे न, हू चवंदो आहे बिना सोच जे मां ॾिसंदुमि। माना हू हिकिड़ो ग़रीबनि जो हमदर्द आहे ऐं सिफारिश ऐं करप्ट उन्हनि सां हिनजी न लॻे। हीउ हिकु सचो माण्हू आहे, सचो ऐं खरो माण्हू आहे। उन ॾोह जी हिनखे सज़ा ॾिनी वई आहे। माना ॿियो डॉक्टर नज़ीर जो को बि कसूर कोन्हे को। जेकॾहिं उनजो को कसूर आहे त भट्टी असां सां ॻाल्हियूं करे न, ऐं बरतरफ़ कहिड़ी ॻाल्हि जे करे। हू कंटिन्यू 6 सालनि खां हुन जॉब कई आहे, कंटिन्यू। पहिरीं हू राति जो हुनजी जॉब हुई, राति जो 4 साल कंटिन्यू हुन शख़्स नाइट कई आहे ऐं नाइट फिक्स टाइम ते ईंदो ऐं फिक्स टाइम ते वेंदो। उन खां पोइ 3 सालनि खां पोइ वरी उनखे हिकिड़ो डॉक्टर ॾिननि अल्टरनेट नाइट कई। उनजी काफ़ी हिन जिम्स में उन डॉक्टर जी हिकिड़ी महिनत थियल आहे ऐं बिना ॾोह जे बिना जवाब जे उनखे बरतरफ़ करणु उनजो कहिड़ो ॾोह आहे। उनजो को बि ॾोह न आहे। ऐं असां भट्टी साहब खां मुतालबो कयूं था त डॉक्टर नज़ीर खोखर खे बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में असां कंहिं बि सूरत में चुप करे कोन वेहंदासीं। हीअ जेका तव्हां ॾिसो था न, हे हेॾो वॾो इदारो ठहियल आहे, हीअ ग़रीबनि जी हमदर्दीअ जे लाइ को इदारो कोन्हे। हिते सिर्फ़ु करप्शन थिए थी ऐं ग़रीबनि सां नाइंसाफ़ी थिए थी, जेका डॉक्टर नज़ीर खां बर्दाश्त न थी। सच आहे, इहा ॻाल्हि असां बार बार चई आहे त हिते अक़रबा परवरी थींदी रही आहे। अक़रबा परवरी जेके मुलाज़िम ही रखनि था, नर्सूं ही रखनि था, डॉक्टर थी जेके रखनि था ऐं नंढा मुलाज़िम जेके ही रखनि था, उन में पंहिंजा नवाज़ी आहे। माना जेके ही चाहिनि, जेके हिननि जा चहीता आहिनि उन्हनि खे ही मुक़ररु कनि था। ठीकु अहिड़े ई नमूने सां इलाज जे मामले में बि ईअं ई आहे त जंहिंजो सोर्स आहे, जिन जी जर्नलनि ताईं कंहिं मरीज़ जी पहुच आहे त उनजो लिवर ट्रांसप्लांट महल सां ऐं जल्दी थियो वञे। बाक़ी जेके आहिनि मुक़ामी माण्हू, सिंधी माण्हू, इलाक़ाई माण्हू, उहे दरपदर आहिनि। उन्हनि जो प्रॉपर इलाज बि कोन थो थिए ऐं उहो जेको प्रोटोकॉल, जेको ड्यू प्रोटोकॉल ठहे थो मरीज़ जो, उहो बि उन्हनि खे नाहे मिलंदो। नतीजे में इलाइक़े में इहा ॻाल्हि रिवायत इहा आम आहे त बाबा गिम्स में जंहिंजी सिफारिश हुजे उहो ई इलाज जे लाइ होॾां वञे। त असां सम्झूं था त हीअ बि तहसुब जे बुनियाद ते डॉक्टर नज़ीर खोखर खे जेको हिन गिम्स मां बरतरफ़ कयो वियो आहे, उहो मालाफाइडली कयो वियो आहे, जंहिंजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे इहो मुतालबो कयूं था त डॉक्टर नज़ीर खोखर खे पंहिंजे उहिदे ते बहाल कयो वञे। छो त डॉक्टर नज़ीर जूं एक्स्ट्रा सर्विसिस रहियूं आहिनि हिन इदारे जे लाइ। हू इंसान दोस्त माण्हू आहे ऐं हू इन हवाले सां हर तरह सां अहल आहे। अंदरि जेके नेशनलिस्ट डॉक्टर आहिनि, जेके मसीहा आहिनि ऐं पंहिंजे पेशे सां सचा आहिनि, उन्हनि डॉक्टरनि मंझां डॉक्टर नज़ीर खोखर हिकिड़ो नालो आहे। जिम्स जे डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी बदनियानती कंदे ऐं हेॾी सारी बजट हूंदे, हेॾो पैसो हूंदे ऐं हितां जे मक़ामी ऐं नेशनलिस्ट डॉक्टर नज़ीर खोखर खे हटायो वियो आहे। इन जी असीं मज़म्मत कयूं था ऐं गिम्स सां ॾाढो क़ौमी माण्हुनि जो, ॾाढे झंडे वारनि जो, सिंधी माण्हुनि जो बि एहतिजाजी धरणो आहे। इहो तेसिताईं जारी रहंदो जेसिताईं नेशनल डॉक्टर नज़ीर खोखर खे बहाल नथो कयो वञे। तव्हां भले गिम्स जा नाला मटाए पंहिंजे देसी दलालनि जे नाले ते तव्हां अस्पतालूं क़ाइमु कयो ऐं अरब रुपयनि जूं बजट खाओ, पर सिंधी माण्हू इन शइ खे तव्हांजे धोखे खे सम्झे थो त जेके कुझु डॉक्टर जेके आहिनि असांजा क़ौमी फर्ज़ निभाइनि था डॉक्टर नेशनल, उनखे हटायो पिया
ऐं बजटूं अरब रुपया खायो पिया। इहो कॾहिं बि असीं बर्दाश्त न कंदासीं। हीअ एहतजाज जो पहिरियों मरहलो आहे। हीअ एहतजाज तेसिताईं जारी रहंदो जेसिताईं नेशनल डॉक्टरनि खे बहाल नथो कयो वञे, डॉक्टर नज़ीर खे बहाल नथो कयो वञे, तेसिताईं हीअ एहतजाज जारी रहंदो। त जिम्स खैरपुर जे अंदरि गंबट तालके में अहिड़ी जॻह ते आहे जिते तमामु घणो पढ़ियो लिखियो माण्हू आहे ऐं ज़रखेज़ आबाद ज़मीनूं आहिनि। असांजे सिंध ते कब्ज़े जे लाइ पंजाब मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांखे ग़ुलाम बणाइण जी कोशिशि कई आहे। उन्हनि मां हिकिड़ो हथियार गिम्स बि आहे, छो त गिम्स जंहिं ॾींहं खां वठी ठही आहे उन ॾींहं खां वठी हाईजेक थी वई आहे। डॉक्टर रहीम बख्श भट्टीअ जी का बि क्वालिफिकेशन कान्हे, सिंपल MBBS आहे। उहो फ़ौज मां छॾे आयो आहे, उन खां पोइ हिते जो माना जेको आहे न उहो माना आयो आहे, भर्ती थियो आहे। त पहिरीं त उहो कहिड़े हिसाब सां आयो आहे। ऐं जे MBBS डॉक्टर आहे त उनजे ॾाढो कॉलेज आहिनि, मतिलबु मेडिकल कॉलेज, उनजो इंचार्ज हू कीअं आहे, छो त मेडिकल कॉलेज यूनिवर्सिटी जे दर्जे में थो अचे, उनजो वाइस चांसलर इंचार्ज हूंदो आहे। ऐं हेॾी वॾी जेका अस्पताल आहे उनजी जेका माना पैसा था अचनि उहे कहिड़े हिसाब सां सिंध गवर्नमेंट हिनखे ॾिए थी। हिनखे इशरतलाबाद अमृती दौर में तव्हां डायरेक्टर कयो, छाजे करे कयो? सिंध असेंबली हिनखे एक्सटेंशन छो ॾिनो? हिनजी कहिड़ी क्वालिफिकेशन, हिनजो सब्जेक्ट कहिड़ो आहे जंहिंमें हीअ एक्सपर्ट हुजे? हीअ क्लास वठंदो आहे, हिते माण्हुनि खे मुक़ररु कयो थो वञे, एम्प्लॉइज़ खे उन्हनि जी पघार ओपन न आहे, कंहिंजी केतिरी जंहिंजी जेतिरी आई हुनजी मर्ज़ी आहे। ऐं हिननि जा अकाउंट सभु गुझा आहिनि, ॿिया पैसा काॾे था वञनि का ख़बर न आहे। ॿियो त हीअ सिंध सूबे जी अस्पताल आहे, माना सिंध गवर्नमेंट जे मातहत आहे। त पोइ पंजाब जा जेके एम्प्लॉइज़ हिते भर्ती थियल आहिनि उहे कहिड़े हिसाब सां? दोगर पंजाब जे अंदरि उन ते पाबंदी मड़ियल आहे, माण्हू ॿार डॉक्टर साबित थियल आहे, उते उतां तड़ियल आहे, उनखे सॼी जिम्स उनजे हवाले आहे। हिते जेके माण्हुनि जा ऑपरेशन थिया आहिनि, परवेज़ रंजन असांजो दोस्त हो, उनजो ऑपरेशन थियो ॿिए हिसे जो, ऐं वधि आयो जेरे खे। ईअं केतिरा ई ऑपरेशन थिया आहिनि, माना जेरे जो उन माण्हू मरी था वञनि। असां सम्झूं था त जिम्स जेका आहे उहा उज़वनि जी जेका आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि में ही माना स्मगलिंग था कनि। असांजा सिंधी माण्हू रोज़ मरनि था, पर पंजाब जो जेको मरीज़ अचे थो उहो चाक चङो भलो थिए। सिंध जे अस्पताल में पंजाब जे मरीज़नि जी दवा छो थी उनखे ॾिनी वञे, उन्हनि जो इलाजु छो थो थिए? भट्टी गुजगो में जेके सिफारसी माण्हू आहिनि उन्हनि खे थैलियूं भरे दवाऊं जूं ॾियनि था, उन्हनि जे मरीज़नि जा इलाज थियनि था, लावारस मरीज़नि जा लाश वञनि था। माण्हुनि केतिरा ई भेरा अस्पताल मां बेज़ार थी, दिलि बर्दाश्त थी इन बैरेज में जंप ॾिना आहिनि। तंहिंजे करे डॉक्टर नज़ीर खोखर खे जेकॾहिं ही बहाल नथा कनि त इहो बि सिंध सां जेका थींदड़ ज़्यादती आहे उनजो हिकिड़ो नंढड़ो हिसो आहे। ख़ुदि जेका गिम्स आहे उहो क्वेश्चन मार्क आहे। जिम्स बज़ात ख़ुदि बज़ाहिर अस्पताल आहे, पर उनजे पुठियां माफ़िया आहे। असां चऊं था त हिनजे अंदरि हिकु कर्नल हिनखे कीअं थो हलाए। हिकु कर्नल हिते अंदरि छो मौजूदु आहे? रिटायर्ड फौजी छो मौजूदु आहिनि? छावणिया आहे छा? उनखां सवाइ फार्मेसी जे हिसाब सां हिते वॾी जेका हिकिड़ी माना अंदरि दवा साज़ी जे लाइ ठाहिया आहिनि लेबोरेटरीज़, त उहे कहिड़े हिसाब सां ठाहियूं आहिनि? सिंध गवर्नमेंट जो सॼो पैसो ख़र्च गिम्स ते थो थिए, ऐं उन में सिहत याब रुगो पंजाब जा माण्हू था थियनि, ऐं उन में डोगर अरबपति थी वियो आहे। सिंध जा पैसा डोगर जे खीसे में, डोगर हिते स्कूल थो हलाए, डोगर मेन जा वाड़ा थो हलाए, डोगर ज़मीनूं वठंदो, माना सिंध जे पैसे ते सिंध खे ख़रीद कयो वेंदो। त असां ही सिंध ते कब्ज़े जी साज़िश सम्झूं था। डॉक्टर नज़ीर खोखर फर्शनास डॉक्टर आहे, सिंसियर डॉक्टर आहे, पंहिंजे कम सां कमु रखंदड़ डॉक्टर आहे। 6 सालनि खां वठी ड्यूटी करे थो, उनखे कचो छो रखियो आहे? उनखे पको छो नथो कयो वञे? धारियुनि जूं 10-20 लख पघारूं आहिनि, डॉक्टर नज़ीर खोखर जी सिर्फ़ु 1 लख पघार आहे। 6 सालनि खां वठी मुंहिंजी पघार नथी वधाई वञे। हू चवनि त मुंहिंजी पघार वधायो, त उनजे नतीजे में उनखे कढी छॾियो अथऊं। त असां सम्झूं था त भट्टी जेको आहे रहीम बख्श भट्टी जिम्स खे पंहिंजी निजी अस्पताल करे हलाए थो। उहो जॾहिं वणे जीअं वणे भर्ती करे, जीअं वणे कढी छॾे। हाणे बि गवर्नमेंट जे उसूलनि तहत कंहिं बि उसूल खे हिननि फॉलो न कयो आहे, न को हिननि इल्ज़ाम हयो आहे, सही नमूने न साबित कयो आहे। शोकाज़ नोटिस ॾिबो आहे, उन खां पोइ उनखां एक्सप्लेनेशन वठिबी आहे, उन खां पोइ उनखे सफ़ाई जो मौक़ो ॾिबो आहे। हिते कंहिं बि क़िस्म जो उसूल फॉलो न कयो आहे, हुनखे हिकिड़े ॾींहं में माना जेको आहे हुनखे हितां फारिग कयो आहे। तंहिंजे करे इहा दादागिरी आहे, गुंडागर्दी आहे। असां कंहिं बि सूरत में हीअ गिम्स जेका आहे, जेका सिंधियुनि जी मिल्कियत आहे, उनखे सिंधियुनि जे लाइ अज़ाब बणजण न ॾींदासीं। घणो बर्दाश्त कयोसीं, वधीक बर्दाश्त नथा करे सघूं। तंहिंजे करे
जिम्स ते इंटरनेशनल इदारा अगर डोनेशन जन के ॾियनि था त उहे हिन जी बंदि कनि। ही पाकिस्तान गवर्नमेंट हिन जे अंदरि छा थी करे असांखे का ख़बर न आहे। हिन जे अंदरि जेको जहिड़े वारो वार्ड आहे न्यूक्लियर रेडिएशन वारो आहे उहो माना ॿियनि माण्हुनि जे लाइ मनो थियल आहे। डॉक्टर नथा वञी सघनि, सिर्फ़ु पंजाबी डॉक्टर हुते मुक़ररु थियल आहिनि। थी सघे थो त एटमी असां सां लिकाया हुजनि। असांखे भउ आहे त हिनखे अंदरि मुस्तक़बिल में CMH में कन्वर्ट न कयो वञे, छावणीअ में कन्वर्ट न कयो वञे। 28,000 एकड़ ज़मीन चूंड के जी जेका आहे निगरान गवर्नमेंट में ॾिनी वई जेका आहे फ़ौजियुनि खे, उन जे लाइ हिननि खे हिते खपंदी आहे वॾी अस्पताल। ऐं मुमकिन आहे टार्चर सेल हुजे, बलोचनि खे खणी ईंदा हुजनि, सिंधी नौजवान खे खणी अंदरि टार्चर सेल में रखंदा हुजनि। तंहिंजे करे जिम्स हिकु क़िस्म जो राज़ आहे, जिम्स हिकु क़िस्म जो ब्लैक होल आहे। इन करे असां चऊं था त डॉक्टर नज़ीर खोखर त बहाल थियणु घुरिजे, पर इंक्वायरी वे जिम्स जे मथां ऐं हिनखे हर हालत में रहीम बख्श भट्टीअ खे हटायो वञे। उनजो ताया डायरेक्टरशिप जो को जवाब ई कोन्हे को। ही पंहिंजा नवाज़ वारो अमल आहे, पीपुल्स पार्टी जो इलीगल अमल आहे। तंहिं करे असीं डॉक्टर नज़ीर खोखर जे माना बरतरफ़ी जेका आहे उनखे कंडेम कयूं था ऐं उनखां सवाइ अंदरि माफिया स्टाइल जे क़िस्म जी अस्पताल हले थी उहा ओपन थियणु घुरिजे ऐं रहीम बख्श भट्टीअ खे डायरेक्टरशिप तां लाथो वञे, DC मुक़ररु कयो वञे कॉलेज जो, माण्हुनि खे दवाऊं ॾियणु घुरिजनि। जेतिरा मरीज़ हिन महिल ताईं अस्पताल में मारिया विया आहिनि उन्हनि जी बायोडेटा ॾियणु घुरिजे त सिंध जा केतिरा मरीज़ उन में मारिया विया आहिनि। कयो वियो आहे ही सियासी समाजी वकीलनि ऐं सहाफ़ी ऐं ॿियनि शऊरबंदनि धुरनि जे तरफ़ां सिर्फ़ु हिकु ई डिमांड आहे त डॉक्टर नज़ीर जो जेको नोटिफिकेशन कढियो वियो आहे असीं उन्हनि खे रिजेक्ट था कयूं। असां चऊं था डॉक्टर नज़ीर हिकु मसीहो आहे ऐं हू सदाईं इंसान दोस्त रहियो आहे ऐं हुन इंसान दोस्त खे कढण जे ख़िलाफ़ तव्हां ॾिठो हूंदो त सभु हिते जेके गॾु थिया आहियूं उहे सियासी समाजी धुरियूं ऐं ॿिया क़ौम परस्त तोड़े कहिड़ी बि तड़के सां हुजे उहो हिन लाइ थियो आहे त डॉक्टर नज़ीर खे फौरी बहाल कयो वञे ऐं डॉक्टर नज़ीर जूं ख़िदमतूं वापसि न वठी वञनि। डॉक्टर नज़ीर हिकु असांजे सिंधियुनि जे लाइ मसीहो आहे। असां सम्झूं था त असांजे लाइ हू अहम ज़रूरत आहे, हिकु फर्द जे लाइ न पर सॼी क़ौम जे लाइ डॉक्टर नज़ीर हिकु मसीहो आहे। असां हुनखे मसीह जी तरफ़ ॾिसूं पिया। असां सम्झूं था त डॉक्टर रहीम बख्श भट्टी साहिब खे बि गुज़ारिश आहे त महिरबानी करे डॉक्टर नज़ीर जो नोटिफिकेशन रिजेक्ट कयो वञे ऐं हीअ जेका असां में बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे त जीअं डॉक्टर नज़ीर पंहिंजी ख़िदमतूं करे ऐं असांजी बेचैनी ख़तमु थी सघे। महिरबानी। माज़ीअ में बि तव्हां ॾिठो हूंदो त हाई लेवल जा डॉक्टर्स जेके आहिनि स्पेशलिस्ट हिते जेके डॉक्टर न्याज़ आशिक़ जहिड़ा माण्हू या मक्सी साहिब जहिड़ा माण्हू इन्हनि खे हितां कढियो वियो आहे, चढ़े कढियो वियो आहे। ऐं तमामु हिकिड़ा पढ़िया लिखिया ऐं इंसानियत सां मुहबत कंदड़ डॉक्टर जेके आहिनि उन्हनि खे हिते भट्टी जे ज़ुल्म जे करे उहे मुल्क ई सॼियूं हलिया विया आउट ऑफ कंट्रीज़ में हॉस्पिटलनि में आहिनि। त असां इहो ई चवंदासीं त आख़िर इहो जिम्स में इहो किथां जो कानून आहे त पंजाबी धारिया डॉक्टर अणपढ़ियल डॉक्टर पंजाब मां खणी अचे अटक KP वाना वज़ीरिस्तान मां उन्हनि खे हिते भर्ती कयो थो वञे ऐं हिते जेके स्वीपर आहिनि उहे बि पंजाब जा भर्ती कया था वञनि। आख़िर सिंध जे माण्हुनि सां हेॾो ज़ुल्म छो? छा मक़ामी माण्हू हितां जूं डिग्रियूं न आहिनि? छा हुन जूं डिग्रियूं हुन मुल्क जूं न आहिनि? छा हुन जो PRC हितां जो न आहे? आख़िर एतिरो ज़ुल्म छो? असां अॼु इहो एहतजाज करण जो मक़सदु इहो ई आहे त डॉक्टर नज़ीर खोखर खे बिना देर बहाल कयो वञे ऐं उनखां माज़रत कई वञे। हेॾो सारो मोस्ट सीनियर डॉक्टर आहे, 7-8 साल हुनजो एक्सपीरियंस रहियो आहे, 7-8 साल हुन ते ड्यूटी कई आहे। हाणे बिना जवाज़ हुनखे हटाइण किथां जो कानून आहे? डोगर जंहिंजे चेहरे जो जेको लिवर जो स्पेशलिस्ट गॾु रखियो अथनि हिकिड़ो अणपढ़ियल माण्हू आहे ऐं केतिरियूं उन ज़िंदगियूं खारियूं आहिनि हितां जे माण्हुनि जूं, उहो हिते ड्यूटी करे सघे थो, डॉक्टर नज़ीर खोखर नथो करे सघे। असां इहो ई चवंदासीं फौरी तौर डॉक्टर नज़ीर खोखर खे बहाल कयो वञे ऐं मक़ामी जेके डॉक्टर आहिनि उन्हनि जी इज़त कई वञे ऐं डॉक्टरनि खे जेका आहे हितां जे मक़ामी डॉक्टरनि खे अवलियत ॾिनी वञे। सर उन्हनि जो कमु सिक्योरिटी संभालणु, उन्हनि जो को हॉस्पिटल या कॉलेज हलाइणु कोन्हे को। ज़ाहिरी आहे हिते हॉस्पिटल आहे त हिते डॉक्टर ई कमु कंदा ऐं हिते मेडिकल जा जेके स्टूडेंट हूंदा या मेडिकल सां जेके तालुक़ रखंदा उन्हनि जो कमु आहे। बाक़ी कंहिं बि सिक्योरिटी फोर्सिस या हथियार बंदनि जो हिते कमु न आहे। त असीं उहो ई था चऊं त बार बार इहो था चऊं त हिते पढ़ियल लिखियल खैरपुर डिस्ट्रिक्ट में हज़ारे लखे पढ़िया लिखिया डॉक्टर्स वेठा आहिनि जेके वीचारा ॿाहिरि था पिया कमु कनि। उन्हनि खे छो नथी हिते तरक़ी ॾिनी वञे? उन्हनि जा हिते मसइला छो नथा हल कया वञनि? ऐं इहो ई मुतालबो आहे फौरी तौर डॉक्टर नज़ीर खोखर खे बहाल करे ऐं हिन सभिनी एहतजाज कंदड़नि जी बेचैनी ख़तमु कई वञे। जहिड़े टाइम इहे गंबट में जिम्स जो वजूद पए पियो
बुनियाद पए पियो त असां हितां जा माण्हू मक़ामी माण्हू इन ॻाल्हि ते ख़ुशि हुयासीं त हा हाणे सिंधी माण्हुनि खे ऐं खोड़ा गंबट खोड़ा जे पसगिरदाई वारा जेके इलाइक़ा आहिनि उते हाणे असांखे सिंधी माण्हुनि खे को अदालो थींदो ऐं उन्हनि खे सिहत मिलंदी, उन्हनि खे शफ़ा मिलंदी। पर हाणे ॾिसूं था त इहो गिम्स सिंधी माण्हुनि लाइ हिकु मक़तल गाह ऐं कोसगर बणण सां गॾोगॾु सेक्स खानो ई बणिजी चुकी आहे। हर रोज़ का न का वीडियो सोशल मीडिया ते वायरल पई थिए। ही सिंधी माण्हुनि लाइ गिम्स न सिर्फ़ु हिकिड़ो इदारो आहे, शफ़ा खानो आहे, पर ही सिंधी माण्हुनि लाइ मौत आहे, मौत जो सामान आहे। असां जॾहिं मरीज़ खणी निकिरूं था घरूं त गिम्स अंदरि माण्हू मरियो थो वञे ऐं हिते भट्टी पंहिंजी राजूणी क़ाइमु करे, हिकु भट्टी बिरादरी क़ाइमु करे हिकु पाड़ो पोॾाए। हीअ ॼण का कानून ई आहे, पर हुनखे इहा ख़बर न आहे त ही इदारो सिंधी माण्हुनि जो आहे, हिन में असांजी रत ॾिनल आहे, हिन में असांजी सत ॾिनल आहे। छो जो असीं टैक्सियूं भरंदियूं रहियूं ऐं असां अॾींदड़ आहियूं, ॾींदड़ आहियूं, तॾहिं ही इदारो क़ाइमु थियो आहे। पर अफ़सोस भट्टी बेअखाई नज़र करे सिंधी माण्हुनि सां बदसलूकी करे सिंधी माण्हुनि खे ऐं सिंधी डॉक्टरनि खे कढी रहियो आहे। छो त जेके हू मरीज़नि जे ख़िलाफ़ मरीज़नि जे लाइ ॻाल्हाइनि था, हक़ सच ॻाल्हाइनि था, त उहे हिन खे हज़म कोन था थियनि। ही उन्हनि उतां जे माण्हुनि खे कढे थो। ऐं हाणे त ॿुधण में इहो आयो आहे त हितां आहिस्ता आहिस्ता ही सिंधी माण्हू कढंदो पियो वञे ऐं उन जॻह ते पंजाब खां आयल रिटायर फौजी करे हिते आबाद पियो करे। ऐं हिकिड़ी पन्नो आगिल छावणी आहे ऐं हाणे गंबट अस्पताल गिम्स खे बि पन्नो आगिल छावणी गंबट छावणी बणाए सिंधी माण्हू जी तस्दीक थो करे। असांखे इहो कंहिं बि रीति क़बूल न आहे ऐं असीं जदोजहद जे अमल में आहियूं ऐं असां हर वक़्तु रहंदासीं जेसीं ताईं भट्टी पंहिंजूं बदमाशूं ऐं ठगियूं इहे ठगियूं बंदि नथो करे ऐं असांजे सिंधी माण्हुनि खे बहाल कोन थो करे ऐं उन्हनि जूं जेके पघारूं ऐं कचनि मुलाज़िमनि खे पको नथो करे, तेसीं ताईं असां जी जदोजहद हलंदी रहंदी जेसीं ताईं सिंधीअ में साहु आहे। असां जी सिंध क़ौमी महाद आरिसर ऐं जिस्कम शहीद बशीर ख़ान ज़िले खैरपुर तरफ़ां सिंध जे उन खाहोड़ी किरदार, उन मज़लूम दोस्त किरदार जेके ॿ ॾींहं अॻु डॉक्टर रहीम बख्श भट्टी जेको हिन गिम्स जो डायरेक्टर आहे, सफ़ा डायरेक्टर आहे, सॼे इन खैरपुर ज़िले खे ख़बर आहे, समूरी सिंध खे ख़बर आहे त रहीम बख्श भट्टी बज़ाहिर गिम्स पर हिते छावणी क़ाइमु कयूं वेठो आहे। हिते धारी लोध खे आबाद करण जे हिकु मनगढ़ंत साज़िश में आहे। उन जा मिसाल इहे आहिनि त हिन गिम्स जे अंदरि हर अहम शोबे ते रिटायर फौजी भर्ती थियल आहे। बाबा फौज जो कमु बॉर्डर संभालणु आहे, फौज जो कमु हॉस्पिटलूं हलाइणु न आहे। डॉक्टर नज़ीर खोखर जेको गिम्स जे अंदरि मज़लूम डॉक्टरनि प्रोफेसरनि जो आवाज़ बणिबो हुयो जॾहिं हुननि सां नाजाइज़ी थींदी हुई, त डॉक्टर नज़ीर खोखर रहीम बख्श भट्टी पंहिंजे डायरेक्टर खे चवंदो हुयो त हीअ अहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि, डॉक्टरनि सां प्रॉब्लम्स आहिनि, उहे हल कयो। ॿ साल गुज़री था वञनि, हुननि जूं पघारूं नथियूं हलनि, जा मसइला हल कयो। त इहा ॻाल्हि रहीम बख्श भट्टी उर्फ रहीम पंजाबीअ खे न वणी, जंहिंजे करे बिना जवाब डॉक्टर खे ड्यूटीअ तां बरतरफ़ करे छॾियो। डॉक्टर नज़ीर खोखर गिम्स जे अंदरि कार्डियोलॉजिस्ट आहे, दिलि जे अहम शोबे में हू डॉक्टर आहे ऐं हू उन सां गॾोगॾु डायबिटीज़ जो बि स्पेशलिस्ट आहे। डॉक्टर नज़ीर जा 3 ॿार यूनिवर्सिटी में पढ़नि था। डॉक्टर नज़ीर खे इंतिहाई मईशत जो मसइलो रहंदो आहे। डॉक्टर नज़ीर खोखर हिकु ईमानदार, सचो ऐं मुख़लिस माण्हू आहे जेको क्लिनिक न हलाए सघंदो आहे आम डॉक्टरनि जी। हू हिन गिम्स जे ड्यूटीअ खां पोइ कंहिं न कंहिं मज़लूम सां वञी बीहंदो आहे कंहिं जदोजहद में। असीं हिन एहतजाज जे धरणे जे तवसुल सां डॉक्टर रहीम बख्श भट्टी खे ॿुधायूं था फौरी तौर ते जबरी तौर ते बरतरफ़ कयल डॉक्टर नज़ीर खोखर खे बहाल कर ऐं गिम्स जे अंदरि जेके मुलाज़िमनि सां मसइला हल कर, न त ॿी सूरत में ही हिन एहतजाज खे असीं तहरीकी शिकिल ॾींदासीं। असांजी बदकिस्मती आहे सिंधियुनि जी ऐं सिंध जी, जिते ॾिसो था मैदनियात निकिरे थी त उतां जेके सिंधी आहिनि उन्हनि खे उतां कढियो थो वञे। पोइ तव्हांजी कोयलो हुजे, गैस हुजे, तव्हांजी काई बि पेट्रोल हुजे, मैदनियात हुजे, उतां कढियो थो वञे। गिम्स जेकी आहे गंबट में जेकी गिम्स आहे उते सीनियर डॉक्टर नज़ीर अहमद खोखर खे जबरी तौर बरतरफ़ कयो वियो आहे। उहो कमु कयो थो वञे, उहो इदारे में कमु करे थो, उनखे नथो करणु ॾिने। जेके मैनेजमेंट जा कुझु वाठा आहिनि, ब्लैक मेलर आहिनि,
उन्हनि जे चवण ते भट्टी साहब जबरी तौर बरतरफ़ कयो आहे डॉक्टर नज़ीर साहब खे। डॉक्टर नज़ीर साहब जी सख़्तु ज़रूरत आहे सिंधियुनि खे, ख़ासि करे जेके गंबट में जिन जी मालिकी नथी थिए उन्हनि जी सख़्तु ज़रूरत आहे। सो असां एहतिजाज कयो आहे अॼु त ख़ुदारा होश खां कमु वठो भट्टी साहब, जेको हे अवाम जो मसीहा किरदारु आहे डॉक्टर नज़ीर खोखर, उनखे बहाल कयो वञे ऐं उन सां गॾु जेके सहूलियतूं आहिनि सिंधियुनि खे ॾिनियूं वञनि, असां उन लाइ एहतिजाज कयो आहे। गॾु थिया आहियूं ऐं उनजो मक़सदु त नंढड़ो आहे त डॉक्टर नज़ीर खोखर खे जेको हिन गिम्स हटायो वियो आहे त तुंहिंजो भाउ कॉन्ट्रेक्ट पूरो थी वियो आहे, पर इहा असुल ॻाल्हि न आहे। कॉन्ट्रेक्ट त कंहिंजा हिते त इन कॉन्ट्रेक्ट ते त असांखे माना खिल थी अचे त हिते त कॉन्ट्रेक्ट इहो आहे भट्टीअ जो को रिटायर थी पोड़ो उहे मुअल डॉक्टर हिते रखंदो आहे, पर माहिर जेको डॉक्टर जेको इंसाननि जो इलाज पियो करे उन्हनि जी हिनखे ज़रूरत न आहे। भट्टीअ जा हिन इलाइक़े ते वॾा कलूर आहिनि, पर ॿार भट्टीअ खे मसीहा सम्झियो थो वञे, पर हे मसीहा जे रूप में जेको आहे असांजे मथां हिकिड़ो जाबिर विहारियो वियो आहे। जॾहिं असां पंहिंजा प्यारा हिन अस्पताल में खणी ईंदा आहियूं त उहे असांखे लाश जे सूरत में मोटाए ॾिना वेंदा आहिनि। असां जूं मायूं घर में औरतूं दाऊं कुकू कंदियूं आहिनि त बाबा गिम्स न खणी वञो, जे गिम्स इहो खणी था वञो त इहो मुअल खणी ईंदो, छो जो हिन जो धाको हिन जो एतिरो वेटल आहे त गिम्स खणी आहे माना माण्हू उहो मोटंदो न, उहो लाश जे सूरत में मोटंदो। ख़ुशूसी सिंधी माण्हुनि जे लाइ हिते छा आहे त तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी भेण दाख़िल हुई, मां उहो तव्हांखे ॿुधायां थो त हैंड ग्लोव्स मूंखे हुन पर्चीअ ते लिखियल हैंड ग्लोव्स बि वठी आणे ॾियो। हाणे इहा माना केॾी माना मातम कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते कजे, एॾा वॾा कलूर पिया थियनि सिंधी माण्हुनि सां त हाणे इहे सिंधी माण्हुनि खे रोज़गार ॾिए नी, पर हिते सिक्योरिटी जेके सिक्योरिटीअ जे नाले ते रिटायर पंजाबी फौजी खणी था अचनि। हाणे डोगर जहिड़ो इंसान दुश्मन डॉक्टर जेको आहे उहो आहे जेरे जो, पर ॿुधायो ही भट्टी ॿुधाए सही नी त बाबा जेरे जी तूं जे पेवंदकारी कई आहे त घणा माण्हू अॼु ताईं तो वटि कामयाबु ऑपरेशन थिया आहिनि, घणनि माण्हुनि जो तूं क़त्लेआम कयो आहे, उहो रिकॉर्ड न ॿुधाईंदा। पर उन डोगर खे हिन पंजाबीअ खे उहो अस्पताल जो अण सिधी तरह उहो जेको आहे सरबराह बणियल आहे, डोगर जीए करे केतिरनि डिपार्टमेंट जो इंचार्ज आहे। पर सिंधी डॉक्टर जेके माहिर ऐं होशियार आहिनि उन्हनि खे अहिड़ी तज़लील कई थी वञे। डॉक्टर आशिक़ हुसैन खोसो जेको दिलि जे वार्ड जो इंचार्ज हो, उनखे हिन एॾियूं हुन सां तादियूं कयूं, तज़लील कई, उनखे भॼाए छॾियो हितां। हिते दवाऊं अंदरि न मिलंदियूं आहिनि, ख़ाली सिरिंज न मिलंदी आहे माण्हुनि। ही ॿार मसीहा आहे सिर्फ़ु, ही डॉक्टर भट्टी जेको आहे उहो रेज़न जो रूप जेको आहे हिन जो रूप आहे, मसीहा जो रूप न आहे। ही कातिल आहे सिंधी माण्हुनि जो। ऐं ही हिन जी ॿोली जेकी तव्हां ॾिसंदव नी, के फौजी के जनरल जी जे ॿोलियूं न हूंदियूं आहिनि, जे माण्हू तव्हां त इहे ॻाल्हाईंदा आहिनि जे सिंधी माण्हुनि सां, ही सुबुह शाम उन्हनि डॉक्टरनि जी उन अमले जी अहिड़ी ॿोलीअ सां पंहिंजे सां तज़लील कंदो रहंदो आहे। पर डॉक्टर नज़ीर खोखर ज़ाहिर ई आहे त उहा तज़लील बर्दाश्त न कंदो ऐं उनजे करे हू हुनखे गिम्स में उनखे बर्दाश्त न। पर हीउ धड़ो तेसीं ताईं जारी रहंदो जेसीं ताईं डॉक्टर नज़ीर खोखर समेत इहा पक ॾियारी वञे त हिते सिंधी माण्हू ई मुलाज़िमत कंदा, सिंधी माण्हुनि खे रोज़गार ते रखियो वेंदो। असांखे त इहा ख़बर पई आहे त हिते बाक़ाइदे जेके पंजाबी एजेंसियूं कमु कनि थियूं ऐं उहे जेको आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिते रहनि थियूं ऐं जिन खे रूम मिलियल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ताक़तवर माण्हुनि खे अस्पताल जे अंदरि रूम मिलियल आहिनि, सिर्फ़ु अयाशी कंदा आहिनि उहे। पर हिते इलाज जे नाले ते असांखे बिल्डिंगूं ॾेखारे लोलीपॉप ॾेई ऐं चवंदा उहो बिलावल भुट्टे वांगुरु त एशिया जी वॾी अस्पताल ठाही आहे। बाबा एशिया जी तव्हां वॾी अस्पताल त ठाही आहे, बिल्डिंगूं भलियूं ठाही अथव, पर हाणे उते इलाज बि थो हुजे नी। हाणे जेको मरीज़ खणी ईंदो उनखे दवा जी ज़रूरत आहे, सुठे डॉक्टर जी ज़रूरत आहे। हाणे ICU जेको हिननि जो ठहियल आहे, वॾी ॻाल्हि इहा आहे ICU में तव्हांखे ॿुधाईंदो हलंदुमि त ICU यानी उते माना त डॉक्टर हुजनि नी, पर उते 40 बेड हूंदा, 40 मरीज़ हूंदा, हिकिड़ो डॉक्टर हूंदो। हाणे ICU में हाणे तव्हांखे इहा खिलण जहिड़ी ॻाल्हि आहे, दुनिया खिलंदी। ऐं जॾहिं को वॾो माण्हू ईंदो आहे, बिलावल अचे या को वॾो माण्हू ईंदो आहे, पोइ भट्टी छा कंदो आहे, हिन जा जेके मुलाज़िम रखियल आहिनि जेके हिन ज़मीनुनि ते कमु कंदा आहिनि, मुख़्तलिफ़ हिन जा कारोबार आहिनि, उते कमु कंदा आहिनि, उहे पघार हितां ॾींदो आहे।
पोइ उन्हनि खे इहे जेके अछियूं कोटियूं डॉक्टर पारायो इन्हनि खे घुमाईंदो आहे त हेतिरा मुलाज़िम बि रखियल आहिनि पर इहो सॼो कूड़ो आहे भट्टी हिन महिल ईअं सम्झो त हिन इलाइक़े जे लाइ हिन सिंध जे लाइ हिन धरतीअ जे लाइ हिन माण्हुनि जे लाइ नासूर भरियल आहे मसीहा जे रूप में असांजे लाइ कातिल आहे जेको असांखे कंहिं न कंहिं तरीक़नि सां उहो क़तल पियो करे एहतजाज जेको आहे असां हिन जे लाइ कयो आहे त सिंध जेका इहा गिम्स आहे गिम्स हॉस्पिटल में सिंधी माण्हुनि सां ज़ाहिरनि वारो सलूक कयो पियो वञे हिते जेको आहे डॉक्टर नज़ीर खोखर आहे दिलि जो डॉक्टर जंहिंखे माना जेको आहे सो डॉक्टर भट्टी जेका सो निकाली ॾेई छॾी आहे असां हुन जे लाइ हीउ एहतजाज जारी ऐं सारी रखियो आहे जेसीं ताईं डॉक्टर खे बहाल न कयो वेंदो तेसीं ताईं हीउ एहतजाज जारी ऐं सारी रखंदो जीअं सिंध जीअं साईं न तव्हां न ॻाल्हायो केर बि न ॻाल्हाए सम्झे हिकिड़ो कम्युनिकेशन करे ऐं जेसिताईं श्योरिटी न मिलंदी जेसिताईं ऑफिशियली पूरो लेटर न हिकिड़ो नंबर ते इहा लटड़ी थोरी पोइ ते करे थोरो झंडे खां पोइ